मां मुख़्तियार नाज़ उर्फ़ वॾेरी नाज़ो तव्हांजे साम्हूं आहियां ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदसि। नाज़ो मां वॾेरी नाज़ो कीअं थियसि ऐं छो थियसि, छाजे करे थियसि। जीअं त मुंहिंजो तालुक़ु हिकु ज़मीनदार घराणे सां आहे। मुंहिंजे वालिद खे माशाअल्लाह हिकु पुटु, 4 न्याणियूं हुयूं। मुंहिंजे बाबा जूं 2 शादियूं हुयूं। असांजो ज़मीनदारी सिस्टम अहिड़ो हो त असांजे घर में नौकर खां बि पर्दो कयो वेंदो हो ऐं न्याणियुनि जे लाइ तालीम आम कोन हूंदी हुई। सिर्फ़ु उन्हनि खे क़ुर शरीफ़ पढ़ायो वेंदो हो या त को हिकु 2 दर्जो। पर मूंखे पढ़ाईअ जो तमामु घणो शौक़ु हो। मां 1-2 दर्जो त ॻोठ में पढ़ियसि। उन खां पोइ मुंहिंजो वालिद साहिबु जॾहिं काज़ीअमन में अची वियो त मुंहिंजो स्कूल बंदि थी वियो। मूंखे इहो चयो वियो त बाबा बसि तव्हां क़ुर शरीफ़ पढ़िया, तव्हांजे लाइ इन खां वधीक पढ़ाई ज़रूरी कान्हे का। पर मूंखे हिकिड़ो शौक़ु जेको हो, सिर्फ़ु शौक़ु ई न बल्कि जुनून हो त मूंखे पढ़णो आहे। मां घर में वेही करे पढ़ाई शुरू कंदी हुअसि। सिंधी मूंखे ईंदी हुई, उन खां पोइ मां उर्दू पढ़ियसि। पोइ अंग्रेज़ी जे लाइ जॾहिं मुंहिंजूं नंढड़ियूं भेनरूं ट्यूशन पढ़ंदियूं त मां पंहिंजे वालिद साहिब खे चयो त मूंखे ट्यूशन पढ़ायो, मां अंग्रेज़ी पढ़णु चाहियां थी। बहरहाल कुझु ॾुखियाईनि मिनथुनि खां पोइ वालिद साहिबु मूंखे इजाज़त ॾिनी। मां जॾहिं पढ़ाई शुरू कई त मूंखे टीचर चयो तव्हां त माशाअल्लाह ॾाढा ज़हीन आहियो, तव्हां 9th ऐं मैट्रिक जा एग्ज़ाम ॾियो, तव्हां बाबा खां मोकल वठो। वरी उहो ई मरहलो आयो त बाबा खे मिनथूं करणियूं पियूं, बाबा जा दड़का बर्दाश्त करणा पिया। मां 9th मैट्रिक कई, फर्स्ट ईयर इंटर कई। तव्हांजो मां अॻिते पढ़ंदी रहियसि। पोइ वालिद साहिबु मूंखे इजाज़त ॾींदो रहियो। एग्ज़ाम लाइ मां ॿाहिरि वेंदी हुअसि, बाक़ी मां घर में पढ़ंदी हुअसि। अहिड़ी तरह उहो सिलसिलो हलंदो रहियो। अचानक असांजे ख़ानदान में दुश्मनी शुरू थी वई। धाड़ेलनि जो दौरु हो। धाड़ेल आया। मुंहिंजे बाबा जो हिकिड़ो कज़न हो, उनजो पुटु खयऊं। हू जेको आहे सो पंहिंजे पुट खे बचाइण लाइ उन्हनि जे वेझो पियो। उन्हनि खां पंहिंजो पुटु फुरण जी कोशिशि कई त हुननि उन ते फायर करे ॾिना ऐं हू शहीद थी वियो। उन खां पोइ उनजो पुटु वापसि आयो, पर इहो ब्लेम मुंहिंजे भाउ ऐं पीउ ते लॻो। हाणे असांजे ख़ानदान में दुश्मनीअ जो आगाज़ थी वियो। हिकु ॾींहुं उहे असांजा जेके कज़न हुआ मुंहिंजे वालिद ते हमिलो कयूं। मुंहिंजो वालिद मुंहिंजे भाउ सां सुबुह जो सवेर ज़मीन ते पियो वियो। मुंहिंजो वालिद साहिबु ज़ख़्मी थी पियो। उन खां पोइ दुश्मनी अञा बि वधंदी वई। उन खां पोइ मुंहिंजे भाउ खां हिकिड़ो उन्हनि जो ई खून थी वियो। वरी हुननि असांजी कज़न उते ॾिनल हुई, उहा मारी। ईअं 5-6 खून थींदा विया। 92 में आख़िर मुंहिंजो भाउ बि उन दुश्मनीअ जे नज़र थी वियो। 92 खां पोइ कुझु ज़मीनुनि जा मसइला हुआ जंहिं ते मुंहिंजे वालिद साहिब खे जेल वञिणो पियो। जेल खां पोइ का ज़मीन हुई जंहिंखे असांखे ई सॼो ॾिसणो पियो ऐं संभालणो पियो, भेनरुनि खे ऐं असांजे वालिदा खे। वालिद साहिबु जॾहिं 93 में ॿाहिरि आया त हुननि खे जिगर जो कैंसर थी चुको हो। वालिद साहिबु 93 में फ़ौत थी विया। हाणे असांजे घर में को बि मर्द कोन हो। सिर्फ़ु असां 3 भेणूं हुयूंसीं। भाउ जा 3 नंढड़ा पुट हुआ। असां वटि रोज़गार जो ज़रियो सिर्फ़ु ज़मीन हुई। हाणे असां वटि को घर में मर्द बि कोन हो, सिर्फ़ु असां वटि 2 पंहिंजा नौकर हुआ। उन्हनि सां गॾिजी जॾहिं वालिदा चयो तव्हां पाण ज़मीनुनि ते वञो ऐं ज़मीन जी सार संभाल कयो जेसिताईं मां इद्दत पूरी करे ॿाहिरि अचां। असां ज़ाहिर ज़मीन संभालणु शुरू कई। मुंहिंजे लाइ इहो कमु नओं बि हो ऐं ॾुखियो बि हो। पर इहो हो जो वालिद साहिब जी तरबियत अहिड़ी हुई जेको मां कुझु महीननि में ई उहो कमु ज़मीन जो सिखी वियसि। ज़मीन जो कमु सिखण खां पोइ वालिदा बि ॿाहिरि आई। असां ज़मीन जो कमु कंदा हुआसीं। ज़ाहिर आहे कुझु माण्हू उन शइ खे सुठी नज़र सां ॾिसंदा हुआ। कुझु माण्हू त मूंखे इहो त ख़िताबु ॾींदा त हाणे इहा छोरी आहे, सा ज़मीनूं थी संभाले, इन जो पीउ इन खे पॻ ॿधाए वियो आहे। उहे सभु शयूं ॾिसी ॿुधी अखियूं ऐं कन बंदि करे हलणु लॻियसि त भई मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजे रोज़गार जो ज़रियो इहो ई आहे, मूंखे करिणो आहे। उन खां पोइ जेको आहे सो कुझु शयूं अहिड़ियूं बि थियूं जो कुझु टाइम खां पोइ जो असांजे उन्हनि ज़मीनुनि ते कुझु माण्हू खोसा क़ौम जा हुआ,
या उन्हनि ज़बरदस्ती उन मां पाणीअ जूं नालियूं कढणु थिए चाहियूं। जॾहिं असां इनकार कयो त असांजे पूरी ज़मीन ते हिकु राति अची 200-250 माण्हू वठी अचे, उन्हनि कब्ज़ो कयो ऐं पूरी राति असांजे मथां फायरिंग थींदी रही। असां जवाबी फायरिंग कंदा रहियासीं। सुबुह जो असां वटि असलो ख़तमु थी वियो। पोइ सभिनी मुंहिंजे घरवारे बि चयो त हाणे पाण वापसि हलूं, पर मूं चयो न, पाण वापसि न हलंदासीं। हिते जेके ॻोठ वारा आहिनि, जेके सॼी राति पाण सां गॾु आहिनि, उन्हनि खे पाण तकलीफ़ में छॾे हलूं ऐं पंहिंजी ज़मीन छॾे मां कॾहिं बि कोन वेंदसि। मूंखे अगरि मरणो पियो या कंहिंखे मारणो पियो, मां इते ई रही पंहिंजी शिकस्त बि ॾिसंदसि या त मुक़ाबिलो कंदसि। सुबुह थियो, असां असलो घुरायो, उन ज़मीन जो असां कब्ज़ो ख़ाली करायो ऐं उते असां 7 महीना रही पियासीं। उन खां पोइ 5 साल उहे केस हलंदा रहिया ऐं आख़िर में उन्हनि माण्हुनि शिकस्त क़बूल करे असांखे उहो फ़ैसिलो ऐं पंहिंजो हक़ हिसाब ॾिनो ऐं असां सुरख़ुरू थियासीं। ऐं इहो ई मुंहिंजो मक़सदु हो त भई अगरि कंहिंजी धीउ छा उताक नथी संभाले सघे, कंहिंजी धीउ ज़मीन छो नथी संभाले सघे, छा हूअ पंहिंजे पीउ जो पुट वारो किरदारु नथी करे सघे छा? ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं मूंखे उन शइ में सुरख़ुरू कयो ऐं साबित क़दम रहियसि जो अॼु मां हिन मंज़िल ते पहुती आहियां। उन खां पोइ मुंहिंजे ज़िंदगीअ में मर्द जो किरदारु छा आहे, मां अॼु इहो ज़रूरु ॿुधाईंदसि त असां वटि हिकिड़ो मुहावरो हूंदो आहे त हिन मर्द जे पुठियां, कामयाब मर्द जे पुठियां कंहिं औरत जो हथु आहे। पर मां जेका अॼु सिर्फ़ु पाकिस्तान में ई न बल्कि दुनिया में सुञाती वञा थी, वॾेरी नाज़ो, उन जे पुठियां 2 मर्दनि जे किरदार जो हथु आहे। हिकिड़ो मुंहिंजो पीउ, ॿियो मुंहिंजो मुड़ुसु। मुंहिंजो पीउ टिपिकल वॾेरो हो, टिपिकल ज़मीनदार हो, जंहिंजे घर जी औरत नौकर खां बि पर्दो कंदी हुई। पर जॾहिं मुंहिंजो वालिद साहिबु जेल वियो ऐं उनजो पुटु शहीद थी वियो त उन जे ज़मीन जा जेके मसइला मसाइल हुआ, उहा असां धीअरुनि जे ऐं पंहिंजे घरवारीअ जे हवाले करे वियो। उहे असां बिल्कुलु उन ई तरीक़े सां उन जा मसइला हल कया। हिकु दफ़ो असां वटि उहो ज़मीन जो फॾो हो, 300 एकड़ ज़मीन असां वटि हुई, जंहिंजो असां वटि कब्ज़ो हो, जेको असां खां उन जा बाबा जा भेणाया हुआ छॾाइण आया। अने असांजो उन में मुक़ाबिलो बि थियो, पर हू असां खां ज़मीन जो कब्ज़ो न छॾाए सघिया। आख़िर में हुननि खे शिकस्त मञी मुंहिंजे वालिद सां फ़ैसिलो करिणो पियो ऐं उन फ़ैसिले खां पोइ मुंहिंजो वालिद ॿाहिरि आयो। त मुंहिंजे वालिद खे इहा ख़ुशी थी त हिकु शइ जेका मुंहिंजो पुटु बि कोन हो, मां बि जेल में हुअसि, मुंहिंजे नियाणियुनि मुंहिंजे न हूंदे बि उहो मुंहिंजो जेको मक़सदु हो उन में मूंखे कामयाबु कयो ऐं मुंहिंजे न हुजण जे बावजूदि हू उन शइ खे हासिलु करे कामयाबीअ सां उते वेठियूं रहियूं। उन खां पोइ मुंहिंजो वालिद जेको आहे सो उनजो पंहिंजे नियाणियुनि ते शायदि एतमाद वधी वियो ऐं हुन जॾहिं हू हिन दुनिया मां बीमार हुआ, वञणु लॻा, त हुन असां ते एतिरो एतमाद कयो जो हुन असांखे चयो त तव्हां वटि ज़मीन आहे, तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ जो मालिक आहियो, शादी कयो त तव्हांजी मर्ज़ी, जे न कयो त तव्हांजी मर्ज़ी, तव्हां पंहिंजी ज़मीन संभाले पंहिंजो गुज़ारो करे सघो थियो। उन खां पोइ ॿियो नंबर ते अचे थो ॿिए मर्द जो किरदारु, जेको मुंहिंजो हस्बैंड आहे। मुंहिंजो हस्बैंड मुंहिंजो कज़न आहे, पाण बि ज़मीनदारी कंदो आहे। उन खां पोइ जॾहिं असांजी शादीअ जी ॻाल्हि हली त मां उन्हनि सां शादीअ खां पहिरीं ॻाल्हायो हो त मां पंहिंजी ज़मीन पाण संभालींदसि, पंहिंजे हारनि नारनि जा फ़ैसिला पाण कंदसि, ताकी तुंहिंजे घर में तुंहिंजूं भेनरूं ॿाहिरि कोन थियूं निकिरनि। मूंखे ॿाहिरि कंहिं ऑफ़िस में बि वञिणो थो पवे, कंहिं ऑफ़िसर सां मिलणो थो पवे, अगरि तव्हां इन सभिनी शयुनि खे फ़ेस कयो, पंहिंजे घरवारनि खे फ़ेस कयो, त मां तव्हां सां शादी कंदसि। न त मुंहिंजे लाइ जेके पंहिंजूं ज़िमेदारियूं आहिनि, नंढियूं भेनरूं, भाउ जा पुट आहिनि, माउ आहे या मुंहिंजी भाभी आहे, मुंहिंजूं ज़िमेदारियूं आहिनि। त हुननि मूंसां कमिटमेंट कई त तव्हां पंहिंजो कमु
अगरि सुठे तरीक़े सां कयो पिया त तव्हां भले पंहिंजो कमु कजो, मां पंहिंजो कमु कंदुसि। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह 21-22 साल थी विया आहिनि, असांजा ॿार जवान थी विया आहिनि, अॼु बि हू मूं सां बाहि ॿेली आहिनि ऐं पंहिंजे कमिटमेंट तां कॾहिं बि कोन फिरिया आहिनि ऐं हमेशह मूंखे उन्हनि सपोर्ट कई आहे, मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कई आहे ऐं हमेशह मूंखे उन्हनि अॻियां रखियो आहे तव्हां में अगरि इहा सलाहियत आहे त तव्हां इहो कमु कयो, उहो ज़मीनदारीअ जो हुजे या सियासत जो हुजे या सोशल हुजे, हुननि हमेशह मूंखे सपोर्ट कई आहे ऐं मुंहिंजी हेल्प कई आहे। थी असांजो मुआशिरो ऐं माहौल मर्द औरत गॾु ई हली कमु करे सघनि था, बाक़ी हिक ॿिए जी असां घटिताई ऐं मुखालफ़त करे असां अॻिते वधी नथा सघूं, न कोई असांखे का आज़ादी मिली सघे थी। आज़ादीअ जो मतिलबु छा आहे? आज़ादीअ जो मतिलबु हूंदो आहे त असांखे पंहिंजे हक़नि जी आज़ादी मिले, असांजी अहमियत खे मञियो वञे, असांजे अहमियत खे अॻिते वधायो वञे, त उहा शइ मूंखे पंहिंजे पीउ ऐं पंहिंजे घरवारे खां मिली। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।